झड़ो लॻ तारके टंडो बागु जी यूसी सांगी फरो जे ॻोठ अलड़ में जमाली जे रवासियुनि पारां ॾेई पुलिस जे ज़ियादनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणा ग़ुलाम अब्बास जमाली, मोहम्मद हाशिम जमाली, अब्दुल मजीद जमाली ऐं ॿियनि एहतजाज करे ॿुधायो त 1980 ईस्वी में 40 एकड़ 6 घंटा ज़मीन संदन वॾड़नि अलड़ जमाली, फैज़ मोहम्मद जमाली, सावण जमाली ऐं ॿियनि पैसनि एवज़ ख़रीद कई हुई, जंहिं ते हू 7 पीढ़ियुनि खां पंहिंजा घर ठाहे वेठल आहिनि। हुन इल्ज़ाम हयो त हितां जी पुलिस बासरनि जी चुट ते ॻरी रिश्वत एवज़ उन्हनि जा घर ठाहे उनखे उतां ज़बरदस्ती लॾाइण जी कोशिश करे रही आहे। हुन सुप्रीम कोर्ट, सिंध हुकूमत, आईजी सिंध समेत समूरनि वसवारनि खे अपील कई त नोटिस वठी साणनि इंसाफ़ करे उनखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पुलिस ॾेई ऐं कुझु गुंडा माण्हू वठी करे राति जो असांजी माइन ते, असांजे बचनि ते तशदद करे असांजा घर ॾाठा आहिनि। हीअ ॾिसो असांजा घर टोटल ॾठा पिया आहिनि। असीं खुले आसमान जे हेठि वेठा आहियूं। महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। घर तिन्हनि जा ॾही विया, मस्जिद अलाह जो घर छॾी अथनि, ॿी का बि शइ ते न छॾी अथनि। का न्याणी जे मथनि तां गंदियूं लहियो वञनि, बचनि खां रिड़ियूं पिया कनि, क़ुर झोली में विझनि पिया। DSP SBI सूबेदार पोइते थियो भॻो वञे, क़ुर खां पुठीरो थियो, हिननि जा घर ॾाहे छॾिया। कहिड़ो ज़ुल्म! सिंध IG खे अपील आहे ऐं वज़ीर आला खे अपील आहे त हिननि सां इंसाफ़ कयो वञे। नंढड़ा बच्चा राति असांखे सीअ जे पारे में उछले ॾिनऊं, ॼारनि में उछले ॾिनऊं। असां सां गंदियूं मथां था लाहे विया, असांजा बाग वॾे विया, असांजा घर ढाहे विया, असांजा ठाहिया ठिकर जेको असांजी का शइ कोन छॾी अथनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।